दादा दादा खैरात बस खैरात हाँ कब हल किथे हलूं हलो ईअं न तूं त वरी मागी करी अचे हाणे ईअं आउं कोन थींदो न न वो बस पा खैरात आओ ठीक है माना खैरात बाक़ाइदे खैरात हाँ खाईंदे हाँ तब वो हल देर न करने हल पोइ एॾा टेड़ी मेड़ी मतां करी ना 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 ॾिस बाबा तू मुखे वठी तो हले किथे तो वाला थोड़ा ही तो या थोड़ा ही तो या अज तो बाबा ढेचड़ के बा हाँ हाँ वाला चावल केड़ा बासमती हुंदा या टोटा हुंदा के छेरी हुंदा केड़ा हुंदा तोखे ॻाल्हि मूं कई आहे खैरात जी तूं पुॼ पोइ ख़बर पए हाँ खाइणो पवंदो हलो ज़ोरीअ खाराईंदो हाँ बाबा चावल बावर किथे बाबा तूं हल त ख़बर त पए हलिया अरे बाबा ये तो हाई हमें पियो हरे मुखे हाई कान्हे तूं हलिया त ख़बर त पए हलियो 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 अरे बाबा हथो कट मुंह मां छो हथो कट वहां पानी डाल दे बाबा आऊं थको भी है हिते हाँ तो कमरा वधिक तो जी मैं भतो हेते तो खड़ी आ जे न होए तो ठे हो भत छा जो वो खैरात पे चाहिए वञ निमाज़ पढ़ण लाइ मस्जिद ई वेझी पई आहे मस्जिद ते पुॼा जे कोन निमाज़ पढ़ण लाइ खैरात लाइ किलोमीटर कढी आयो आहीं कोई खैरात कोन्हे ही ख़ुदा जो पाणी केरु भरे वियो आहे फ्रीअ में वेचूं था हिते सवाबु थींदो छा थे वेहता वेहचू तो यो भक्त न को खैरात न को पे खैरात हाँ देखो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं सम्झार माण्हू ही पाणी केरु ख़ुदा करण भरे वियो आहे माना खैरात थी वियो पखी पीअंदा आहिनि माण्हू इंसान हिते फ्रेश थींदा आहिनि वेचंदा आहिनि ताज़ा थींदा आहिनि तकड़ा थींदा आहिनि वो तो के चिट्ठी लिखी दे या दादे कोठे तुझे पानी वेचे बस मूं चयो को गर्मीअ में कोई हिते वेचारियूं मज़ो अची वञे छा जो गरमियूं छा जो हले हाणे ॻाल्हि अरे अला बाबा आओ कोन अरे मुखे बतो हाणे आई में छाडे जिद बाबा केतिरियूं बि सोचूं कर केतिरियूं बि महिनतूं कर ऐं न वेच तो बरसाति आहे त अॻे ई वेचा थो बरसाति में तंहिंखां अॻु में ऐं न वेचंदुसि माने 12 महीने में हिकिड़े चक्कर 12 महीने बरसाति हुजे ओतिरी वेचंदो रहंदुसि अरे पढ़ूं कर पर ते कर बाबा पुसाइए तो मुखे वो जो अकल तो तोड़िए रे छड़ा बरसात में वेच बरसात आए हाँ अरे बाबा तो पुजे कमरा में न गाड़ियां तो खाई दे हैं ओ हिन गाड़ी ये छड़ी तो सही मथे मोला बख्श मुखे पहिरीं ॻाल्हि इहा तो जो खैरात भत किथे हे भत कोने खुदा या बाना खैरात ही पानी भी थी सके तो खैरात कुछ भी थी सके तो लाजमी कोने भत रुगी ठगी उठी वञ मुंहिंजा खेजा ॾिठा जी ना बाटो पुठे वञ आऊं हिन में थोरो थधो तो थियां संदो थी आ कहिड़ी गरमी अची खयो इहे बहरहाल आऊं फ्रेश थियां तो वधीक पोइ ॻाल्हायूं था फ्रेश आजो फ्रेश छा हल हीअं फ्रेश थी पोइ आहे न हीअं हले वेच